ख़रीद करण वारा ॿुधाइनि असांखे त हुननि जो एक्सपोर्ट जो कहिड़ो रेट मुक़ररु थियो आहे। चांवरनि जो हेतिरो रेट त पोइ साड़ियुनि जो हेतिरो रेट थींदो, जंहिंजे लाइ तव्हांजी बि पुकार आहे आवाम जी त सरकार रेट मुक़ररु करे, पर सरकार रेट करे मुक़ररु कयो कोन्हे। अमन मान अहिड़ी शइ आहे जो उन ते कॾहिं का हतमी ॻाल्हि नथी करे सघे। असां त पीपुल्स पार्टी तां असां सभिनी दोस्तनि जे मदद सां हुकूमत में अचूं था, कटूं था, पर जेके इन दिमाग़ जा माण्हू आहिनि उहो ॾोह कंदे पहिरीं ॿुधाईंदा कोन्हनि। कॾहिं ठापुर थी वेंदी आहे, कॾहिं गर्मी पैदा। अॻुवाट जो ज़मानो पीपुल्स पार्टी जे ज़माने खां शुरू कोन थियो, उहो ज़ियाउल जे ज़माने खां शुरू थियो। उहे अहिड़ा ॾींहं बि हूंदा जो शाम जो कॉनवाई खां सवाइ माण्हू सफ़र न करे सघंदा। अफ़गाननि खे कढण जी पॉलिसी सॼे मुल्क जे लाइ आहे, किथे तकड़ में किथे देरि सां, पर निकिरंदा सभिनी हंधनि तां। बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे त हिन मुल्क जी का जमात आहे हिकिड़ी जंहिंजो नालो आहे सुन्नी इतिहाद काउंसिल, जेका इन ॻाल्हि जी मुखालफ़त थी करे त न कढियो वञे अफ़गाननि खे। सुन्नी इतिहाद काउंसिल जो मतिलबु इमरान ख़ान, उहो थो चएसि न कढियो वञे। असीं चऊं था त बाबा हाणे अफ़गानिस्तान जी सूरत हाल ठीकु आहे, उते हुकूमतूं ठही चुकियूं आहिनि ऐं अमेरिका बि कोन्हे त रूस बि उते कोन्हे, पंहिंजे मुल्क वापसि वञनि। वेंदा पोइ के अॻु में के देरि, पर वेंदासीं।